आपकी जुबान हमारी आवाज, देखते रहिए मेरा उल्लास। जय झूलेलाल। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजो चैनल मेरा उल्लास टीवी चैनल हमेशह सिंधियत जे वाधारे लाइ सिंधी कलाकारनि, लेखकनि, कवि, साहित्यकारनि खे प्रोत्साहन ॾींदो आहे ऐं उन्हनि जा इंटरव्यूज़ असीं तव्हांखे ॾेखारींदा आहियूं त कहिड़े खेत्र में हू पंहिंजो कमु करे रहिया आहिनि ऐं पंहिंजूं सेवाऊं कीअं ॾेई रहिया आहिनि। इन ई कड़ीअ में अॼु असीं मौजूदु आहियूं श्री सत्य साईं सेवा समिति सां जुड़ियल श्रीमती हीना बाबू शहदादपुरी सां, जेके हिकु नई प्लानिंग सां, हिकु नई वीचारधारा सां सिंधी समाज जे वाधारे, सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ कुझु नओं करणु था चाहिनि। छा प्लानिंग आहे तव्हांजी? जय झूलेलाल। असांजी नई वीचारधारा इहा आहे त असां दिलेर सिंधी नाले जो नओं चैनल लॉन्च करे रहिया आहियूं, जेको कि यूट्यूब जे थ्रू सभिनी जे घर ताईं पहुचाइण जी कोशिशि कई वेंदी। इन चैनल जे माध्यम सां असां सिंधी साहित्यकारनि, अदीबनि, कलाकारनि, फिल्मी जगत सां जुड़ियल हस्तियुनि, रांदियुनि सां, स्पोर्ट्समैन्स जा ऐं केतिरा ई सिंधी अचीवर्स जेके आहिनि, असां उन्हनि जा इंटरव्यूज़ कवर करे लाइव ऐं उन्हनि ते डॉक्यूमेंट्री ठाहे करे असां नौजवाननि ताईं पहुचाइण जी हिकु कोशिशि करे रहिया आहियूं। त तव्हांजो इहो आहे कि उन सां सिंधी समाज जा जेके असांजा ॿार आहिनि, असांजी नई पीढ़ी आहे, उन्हनि इंटरव्यूज़ मां उन्हनि जी जीवनी ॾिसी करे उन्हनि मां प्रेरणा वठनि ऐं पाण बि कुझु कनि। जी, असां केतिरे वक़्त खां ॻाल्हायूं था त असां सिंध मां आयासीं, सिंध में असां ते हे सभु असांजे मथां कुझु जाम सारियूं ज़्यादतियूं थियूं, जाम सारा ज़ुल्म थिया, असां उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। पर जीअं त नौजवान पीढ़ी आहे, उन्हनि खे इन्हनि ॻाल्हियुनि जे बारे में न ख़बर आहे। पर असां हाणे सिंध जे बारे में भुलाए करे जे असां अॻिते ॾिसूं त हिंदुस्तान में, दुनिया जे हर कोने में अची करे सिंधियुनि हर क्षेत्र में अॻियां पंहिंजो नालो कढियो आहे। पर जॾहिं असां सिंधियत जी ॻाल्हि कयूं था त अॼु असांजा ॿार जे असांखां पुछनि था त सिंधियत छा आहे, त असांखे उन्हनि जे अॻियां पूरी तरह सां तयारु थी करे अचिणो आहे। छो त असां इहो ॾिसी रहिया आहियूं केतिरे वक़्त खां त सिंधी भाषा जो चङो ॿियूं भाषाऊं उन्हनि ते हावी थी वियूं आहिनि। उन्हनि जो रीज़न छा आहे, उन्हनि खां उभरण जे लाइ असांखे छा करणु खपे। असां उहे ई सभु ॻाल्हियूं जो हिकु निचोड़ बणाए करे नौजवाननि जे अॻियां रखणु था चाहियूं पिया। सिंधी सम्मेलन्स त केतिरा ई थियनि था पिया, पर सिंधी सम्मेलन्स जो फ़ाइदो जाम घटि ॼणनि खे थो मिले। जिते थिए थो उन एरिया जा माण्हू, पर उन में सुठा साहित्यकार, अदीब, तालीमदान अची करे पंहिंजा वीचार रखनि था त सिंधी भाषा जे वाधारे जे लाइ कीअं कमु कजे। अच्छा, असांजे दर्शकनि खे तव्हां इहा ॻाल्हि ॿुधाईंदा कि तव्हां जेको कॉन्सेप्ट सोचियो आहे, जंहिंमें एतिरनि शख़्सियतुनि जो तव्हां ज़िक्र कयो, उन्हनि खे जोड़ींदासीं, उन्हनि जा इंटरव्यू ॾेखारींदासीं, त इन टॉपिक जो नालो पर्टिकुलरली तव्हां दलेर सिंधी छो रखियो आहे? जी, तमामु सुठो सवालु पुछियो आहे तव्हां। सिंधी मतिलबु हिकिड़ा सुठा वापारी सम्झा वेंदा आहिनि, ऐं न सिर्फ़ु वापारी पर सिंधियुनि खे हर क्षेत्र में कामयाबी मिली आहे। इन करे असां इहो चई सघूं था त सिंधियुनि जो दाइरो तमामु वास्ट आहे। जॾहिं असां 70 साल हिते आयासीं ऐं सिंध छॾीसीं त सिंध जे तमामु शाहूकारनि घरनि जे रिच पर्सन्स, जिन खे चइबो आहे हिकदमि इज़तदार माण्हुनि खे बि रिफ्यूजी जी जीवन गुज़ारणी पई। लेकिन अॼु असांजी टीं पीढ़ी आहे, इन ॿीं ऐं टीं पीढ़ीअ तमामु घणियूं ऊचायूं हासिल कयूं आहिनि ऐं उहे सिंधी भाषा खे पकड़े वेठा आहिनि, सिंधियत जो नालो अॻिते वधाइनि था। त उहे हिकिड़ा असांजे नज़र में दिलेर आहिनि। पोइ जेके उहे चाहे औरतूं हुजनि या मर्द हुजनि, पर उहे हिकिड़ा, या नौजवान हुजनि, उहे हिकिड़ा दिलेर आहिनि जिन सिंधियत जी मशाल खे क़ाइमु रखियो आहे, जाॻाए रखियो आहे। इन करे असां हिन चैनल जो नालो दिलेर सिंधी रखियो आहे। अच्छा, इहा बि ॻाल्हि तव्हां शेयर कंदा कि तव्हांखे इहा प्रेरणा किथां मिली त इन तरीक़े जो चैनल लॉन्च कयो वञे? छो त ऑलरेडी असांजे शहर में उल्हासनगर में चैनल्स आहिनि जिते सिंधी समाज जूं गतिविधियूं ॾेखारींदा आहियूं, पर इन में कुझु ख़ासि ॻाल्हि आहे जंहिंजे करे तव्हांखे प्रेरणा मिली, जंहिंजे करे तव्हां हिन सिंधी कॉन्सेप्ट खे अपनायो आहे ऐं उहो सॼे जॻत ताईं पहुचाइणु चाहियो था यूट्यूब जे माध्यम सां? जी, गुज़िरियल 30 सालनि खां मां श्री सत्य साई सेवा समितीअ सां जुड़ियल आहियां, जिते असां भॻवान बाबा जूं टीचिंग्स पंहिंजे जीवन में अपनाइण जी कोशिशि कंदा रहंदा आहियूं। ऐं मां इहो ॾिठो त भॻवान बाबा हमेशह पंहिंजी मातृभाषा खे, उन्हनि खे हिमथाइण जी ॻाल्हि कंदा आहिनि, हमेशह मातृभाषा में ॻाल्हाइण जे लाइ हिमथाईंदा आहिनि। ऐं हाणे जो ज़मानो जॾहिं ॾिठो त मूंखे लॻो त अॼु जे वक़्त जी आहे ज़रूरत आहे त भैया ॾिसो,
असां जाम दफ़ा चवंदा आहियूं त हिननि जो रोल मॉडल हे आहे, हिननि जो रोल मॉडल हे आहे, पर असां सिंधियुनि जे विच में एतिरा रोल मॉडल्स आहिनि जे उन्हनि जी जीवनी असां ॿारनि ताईं आणींदासीं त अॼु ॿारनि खे सभु ठहियलु ठुकियलु मिलियो आहे। लेकिन जिन असांजे वॾनि संघर्ष करे हेसि ताईं आंदो आहे पंहिंजे लाइफ खे, त उहे त दिलेर आहिनि। उन्हनि जी जीवनी त नौजवाननि ताईं पहुचणी खपे ऐं हर कंहिंजो पंहिंजो वीचार आहे, पंहिंजो मत आहे, त उन्हनि जे हिसाब सां उन्हनि जो हिकिड़ो वास्ट दाइरो हुजे त असांजा सिंधी एतिरा आहिनि जिन में असां पंहिंजो हिकिड़ो रोल मॉडल चूज़ करे सघूं था। अच्छा, इहो तव्हां मूंखे ॿुधाईंदा कि यूट्यूब ते दिलेर सिंधी खे असीं उल्हासनगर वासी, हिंदुस्तान वासी ऐं सॼी दुनिया जा जेके सिंधी आहिनि इहे कॾहिं खां ॾिसी सघंदा आहिनि? बसि मथे हफ़्ते डिसंबर जे ई हिन महीने में 2018 में ई असां जाम सुठी तरह सां लॉन्च करण वारा आहियूं। मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां जहिड़नि भाउरनि जी जॾहिं मां हिकु क़दम अॻिते वधायो आहे त मूंखे हिन में तमामु घणो सहयोग ॾिनो आहे ऐं अॻिते बि अहिड़े ई सहयोग जी अपेक्षा आहे। जय झूलेलाल। आपकी जुबान हमारी आवाज। देखते रहिए मेरा उल्लास।